यंग सोशल रिफॉर्मर्स फाउंडेशन के मरकजी सीनियर वाइस प्रेसिडेंट इम्तियाज नूर कुंभर थरपारकर पहुंची रमज़ान राशन ड्राइव मेगा इफ्तार डिनर दस्तरखान ऐं ॿियनि सरगर्मियुनि जो आगाज़ कयो। संदसि चवणु हुयो त हर साल जीअं हिन साल बि यंग सोशल रिफॉर्मर्स रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में पूरे पाकिस्तान में बेपहुच ज़रूरतमंद ऐं मुस्तहिक माण्हुनि खे राशन पहुचाइण ऐं इफ्तार डिनर दस्तरखान समेत ॿिया फलाही कम करे रहिया आहियूं। उन सिलसिले में थरपारकर में फेज़ 1 जी सरगर्मियुनि जो आगाज़ करे चुका आहियूं, जिते असांजी टीम थरपारकर जे ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि ऐं ॾूरान ॻोठनि में घर घर पहुची बेवाहन मज़दूरनि माज़ूर ऐं उन्हनि मुस्तहिक माण्हुनि खे राशन पहुचाए रही आहे। इंसान गॾोगॾु रमज़ान दस्तरखान ऐं इफ्तार डिनर समेत ॿियूं फलाही सरगर्मियूं पिणु करे रहिया आहियूं। यंग सोशल रिफॉर्मर्स थरपारकर टीम जे अॻवाननि रईस अहमद समेजो, शहबाज कासमानी, ख़ालिद हुसैन समेजो, इनायत यूसुफानी, नमताज नूर, फिदा हुसैन ऐं ॿियनि थरपारकर जे ॿहिराड़ी वारनि ॾूरान इलाइक़नि में घर घर पहुची खाधे पीते ऐं ॿियनि रोज़मर्रा जी ज़रूरियात जी शयुनि जी विरासत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।